जे मरकज़ी शहर वार में असां इन बजट जे हवाले सां असांजी आवाम खां पुछंदासीं त तव्हांखे बजट जे हिसाब सां तमामु पंहिंजा वीचार असां सां वठी ईंदा। हीउ नया पाकिस्तान जेको बनायो वियो आहे उहो असांजे अवाम जे लाइ ज़ुल्म ॻाल्हि कहिड़ी आहे त जंहिंखे पहिरियां बजट लॻियूं वरी इहे बजट लॻी आहे अवाम जे लाइ त असीं होटल वारा आहियूं, असीं दियाली दार खां 5000 नुक़सान करे रहिया आहियूं। जीअं बजट लॻी आहे अञा इहा मंज़ूरी कोन कई, ख़ुदा कंदो कोन थींदी, अलाह रसूल कोन कंदो। हीअ असांजे लाइ ज़ुल्म आहे, हिनखे असीं रद्द था कयूं, रद्द टोकरी में था विझूं। असांजी इहा अव्हांखे अपील आहे त ख़ुदा हिनखे रद्द कयो। बजट हिन वक़्तु इमरान ख़ान पेश कई आहे, उन जे हवाले सां तव्हांजो छा रहियो आहे? असांजो रायो आहे त हर शइ तेज़ महांगाई करे छॾी आहे ऐं तमामु रेट सभु चोट चढ़ी आहिनि। जो ग़रीब आवाम माण्हू जेको राशन वठी वञिणो थो पए, असीं परेशान आहियूं। असीं पाण वही वापसि शाम जो खाली वञूं था घर, पोइ ग़रीब माण्हू को सामान वठणु तयारु कोन्हे। एॾी महांगाई थी वई, हद खां मरी थी वई। जेके बजट पेश कई, महिरबानी करे बजट खे वापसि कयो हुजे, जीअं ग़रीब आवाम सभु पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। महांगाई थी वई आहे, असीं ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं विहूं था, शाम जो 250-300 रुपया दिहाड़ी मिले थी, असांजे बच्चनि जो गुज़र बि नथो थिए, जेको तमामु इंतिहाई महांगाई आहे। हिन में माना असांजो जेको सो माना को बि गुज़ारो न आहे, को बि सहारो न आहे। हिन इमरान ख़ान जेकी महांगाई कई आहे त बहितरीन में वधीक कई आहे। असीं माना हिनखे कंहिं ॻाल्हि खे मुंहुं नथा ॾेई सघूं, बीमारी खे, हिन खाते खे, हिन पीते खे कंहिं ॻाल्हि खे मुंहुं नथा ॾेई सघूं। एॾी महांगाई थी वई आहे। बजट जेकी आहे नओं पाकिस्तान जेको ठहियो, असांखे कूड़ा ख़्वाब ॾेखारे विया त नओं पाकिस्तान ठहंदो, ग़रीब आवाम खे हीअं कंदासीं, घर ॾींदासीं। अटो महांगो थी वियो, खंडु महांगी थी वई, गैस महांगी थी वई, बिजली महांगी थी वई। वॾा वॾा सरमाएदार जेके आहिनि सुता पिया आहिनि एसिड में, हुकुमरान अयाशियूं पिया कनि। इमरान ख़ान जेको आयो आहे हिते त असां ग़रीबनि सां ज़ुल्म करे छॾियो आहे। नाले अलाह जे अलाह सां करे इहे गवर्नमेंट वञे, असां माण्हू ख़ुदकुशी ते राज़ी थी विया आहिनि। ग़रीब आवाम मरे पई, असांखे इहे बजट नथी खपे, असांखे अहिड़ो पाकिस्तानी नओं कोन थो खपे, असांखे उहो अचे जेको ग़रीब आवाम खे सवलो। उन जे हवाले सां तव्हांजो छा रहियो आहे? असांजो रायो इहो आहे त असां इमरान ख़ान मां उमेदूं रखियो हुयूं, पर उन उमेदूं जेके सभिनि जूं तोड़े छॾी। आवाम दुश्मन बजट पेश कई ऐं नवां टैक्स ईअं तेल पेट्रोल महांगो करे छॾी। तमामु बदतरीन मुआशी बहरान आहे, कारोबार ठप थी चुको आहे, जंहिंजे करे असां मुतालबो था करियूं त इन में वापसि अवाम खे रिलीफ न वञे ऐं इहा बजट में पंहिंजा टैक्स ख़तमु करे ऐं अवाम लाइ कुझु न कुझु कयो वञे। जेको हुन अवाम सां वाइदा कया हुआ उनजो कुझु न कुझु करे। इहा असांखे बजट नामंज़ूर आहे, इहे टैक्स इहे असांखे नामंज़ूर आहिनि। तव्हांजो छा रहियो आहे? सर, असांजो रायो इहो आहे त ग़रीब माण्हू इन बजटनि में तमामु परेशान ऐं तमामु मुश्किल में अची विया आहिनि। इन जे करे त रोडनि ते माण्हू निकिरी विया आहिनि। हर शइ ते महांगाई थी आहे। माण्हू 200 रुपया दिहाड़ी कमाइण वारा, 150 रुपया दिहाड़ी कमाइण वारा, पोइ भला कीअं रोज़गार कमनि। हीअ इमरान साहब जेका आहिनि सो तक़रीबन बजट मथां बजट ॾियनि था, घटि में घटि ग़रीब आवाम जो त सोचे। इन हवाले सां असां त इहो सोचे सम्झूं था त असां हुन वक़्तु माण्हू आहियूं, खणी 200 या 400 या 500 रुपया दिहाड़ी खायूं था, पंहिंजी मज़दूरी जेकी आहे सो करियूं था, उहा असांखे हलाल मिले थी, छाजे करे असां हुनरमंद आहियूं। पर हिकिड़ो माण्हू जेको 200 रुपया दिहाड़ी कमाइण वारो आहे, उनजी त फिक्स दिहाड़ी आहे न, उन ते को बि रदो अमल या का बि शइ जी सोच कोन्हे आहे न। इन हवाले सां असां त इहो ई चवंदासीं सर त असांखे इहा हुकूमत उन जे हवाले सां तव्हांजी छा रही आहे? पर असांजो ज़ुल्म आहे, असां हे जॾहिं ईद काग में चपड़ा हूंदासीं, हींअर माना तमामु महांगाई थी वई आहे त असांखे नओं पाकिस्तान नथो खपे। अलाह ताला रहम करे। उन जे हवाले सां तव्हांजो छा रहियो आहे? असांजो रायो इहो त असांजा वॾो ज़ुल्म आहे, महांगाई आहे, जोर आहे, सभु खंडु महांगियूं, धंधा आहिनि कोन, पाणी सभु बंदि थी वियो, असांजा बच्चा तड़पनि पिया ऐं असांजो ज़ुल्म आहे वॾो। कई आहे उन जे हवाले सां तव्हांजी छा रही आहे? असांखे इहा बजट न मंज़ूर आहे। महांगाई थी वई आहे, महांगाई जे दौरान आवाम परेशान आहे। इहा बजट असांखे मंज़ूर न आहे। असीं चाहियूं था इमरान ख़ान सस्ताई जे बदिरां महांगाई करे छॾी आहे। असांखे इहा इमरान ख़ान जी बजट न मंज़ूर आहे। हिन खां अलावा हर चीज़ महांगी करे छॾी आहे। उन जे हवाले सां तव्हांजो छा रहियो आहे? भई असांजो रायो इहो आहे त हिन वक़्तु जेका बजट पेश थी आहे इनखे नामंज़ूर कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि, महांगाई एतिरे क़दुरु आहे जो माण्हुनि जा बच्चा बुख था मरनि। महिरबानी करे इहा बजट ख़तमु कई वञे। नामंज़ूर आहे। आवाम खां सवाल कयासीं जेके ॿुधायूं था ऐं उन खां अलावा उन्हनि चयो त हीअ जेकी बजट असांखे न खपे। कैमरा टीम सां गॾु मलक मंसूर सोच टीवी छटो।